चोलिस्तान जो उहो इलाइक़ो आहे जंहिंमें ही पार्ट 2 आहे जिते ही इफ्तिताह थी चुको आहे। ही ॾिसो साम्हूं ई ॾिसो मशीनरी आहे जेका पाण खे इन ते शाख ठाहे थी। ही मशीनरी एडवांस मशीनरी आहे जेका कमु हले थो ऐं हीअ पंहिंजो शाख ठाहींदी। एक जगह पे जहाँ पे मॉडल बना हुआ है वहाँ पे खड़ा होके दिखाया है उसने। असांजे ज़िम्मेदार हुकुमराननि इहो चयो आहे त बाबा किथे थो ठहे कूड़ आहे सभु। हाणे सच ही आहे त चोलिस्तान कैनाल जेको सुलेमानकी खां शुरू थियो आहे फोर्ट अब्बास ताईं, फोर्ट अब्बास खां मरोट ताईं नहीं बन रहा और नहीं बनेगा। चोलिस्तान कैनाल जी अदावत वारे मामले ते वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं SUP सदर सैयद ज़ैन शाह आमूं साम्हूं अची विया। ज़ैन शाह चोलिस्तान कैनाल ते हलंदड़ अदावती कम जी ॿी वीडियो बि जारी करे छॾी। वॾे वज़ीर तरफ़ां अदावती कम जारी रहण वारी वीडियो रद्द। ज़ैन शाह रुगो मॉडल ॾेखारियो, समूरो चोलिस्तान कैनाल ॾेखारे। चोलिस्तान कैनाल न ठही रहियो आहे ऐं नई वरी कॾहिं ठहंदो। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास घुराइण लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखियो आहे। इजलास तलब करण वज़ीर आज़म जी ज़िम्मेवारी आहे। वॾो वज़ीर को मॉडल नाहे ॾिठो, रिथा ते कम तेज़ीअ सां जारी आहे। सुलेमानकी खां चोलिस्तान कैनाल वारो मंसूबो 3 वरहनि में मुकमल थींदो, सच वाइखो थी चुको आहे। वॾे वज़ीर इहा रिथा वापसि कराई आहे त उन बाबति का वज़ाहत जारी करे। बाक़ी हिन वक़्तु कमु हली रहियो आहे। सैयद ज़ैन शाह जो सिंध TV न्यूज़ जे प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में ॻाल्हियो। शरई तौर पर भी हमारे अकाबरीन और उलमा ने फतवा मुरतब किया है कि दरिया सिंध की मुल्कियत है। दरिया पर सबसे ज्यादा हक सिंध वालों का है और सिंध वालों की मर्जी के बगैर दरिया पर किसी किस्म के पानी में तजावुज करना, कमी करना, पानी को किसी जगह पर तकसीम करना सिंध के बाशिंदों की मुल्कियत और मर्जी और इजाजत और मुशावरत के बगैर शरई तौर पर भी नाजायज है। कानूनी तौर पर तो नाजायज था, अखलाकी तौर पर तो नाजायज था। अब ये 6 कैनाल शरई तौर पर भी नाजायज हैं और ये शरई फतवा आज हम सिंध के अवाम के हवाले कर रहे हैं। सिंध जे आलमन सिंधु दरिया मां कैनाल कढण खे गैर शरई करार ॾेई छॾियो। JUI तरफ़ां 6 अप्रैल ते कैनालनि ख़िलाफ़ मुज़ाहिरनि ऐं धरननि जो ऐलान। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त सभिनी खे सिंध जे पाणी ते मुतहद थियणो पवंदो। दरिया सियासी मसइलो नाहे। सिंधु हूंदो त माण्हू बि हूंदा। पहिरियों कैनाल जी हिमायत कंदड़ हाणे मुखालफ़त करे रहिया आहिनि। हुकूमत कैनाल कढण जो सिलसिलो बंदि न कयो त पंजाब जे रस्तनि खे बंदि कयो वेंदो। सिंधु दरिया मां कैनाल कढण के खिलाफ मुख्तलिफ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। हैदराबाद में कानून जे शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जामशोरे में सवे शागिर्दनि ऐं शागिर्दियान जी कैनालनि खिलाफ एहतजाजी रैली। नवाबशाह में पेस्टिसाइड कंपनियुनि जे मुलाज़िमनि जी 0 पॉइंट खां प्रेस क्लब ताईं रैली। दादू में फनकार वेलफेयर समेत मुख्तलिफ धुरनि जे कैनालनि खिलाफ एहतजाजी रैली। बारा में फनकारनि ऐं साज़ंदनि जी क़ौमी गीत ॻाए कैनालनि खिलाफ एहतजाजी रैली। शहदादकोट में आबादगारनि समेत मुख्तलिफ धुरनि जी कैनालनि खिलाफ एहतजाजी रैली ऐं धरणो। खैरपुर में पेटे अलफ तरफ़ां सिंधु दरिया मां कैनाल कढण खिलाफ एहतजाजी रैली। मटियारी में माज़ूर इतिहाजो कैनालनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शागिर्दनि जो बि कैनालनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मीरपुर माथेरो में सिंधु दरिया मां कैनाल कढण खिलाफ एहतजाजी रैली। मातली में जसकम कैनालनि खिलाफ एहतजाजी मार्च। नंगर पार्कर में कारूंझर सुजाग फोरम सिंधी अदबी संगत समेत मुख्तलिफ धुरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। चंबड़ में शागिर्दनि तरफ़ां कैनालनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। मीरपुर पठोरे में भी हिंदू बिरादरी तरफ़ां कैनालनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। शेख भिरकियो में भी मुख्तलिफ धुरनि जो कैनालनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध में दुकान की सूरत हाल पानी की खोट 50% खां वधी वई। पुछड़ी वारनि इलाइक़नि में 2 महीननि लाइ फसल पोखण ते पाबंदी। सिंध जे टिन्ही बैराजनि मां सखर बैराज वधीक मुतासिर। सखर बैराज वटि पाणी जी खोट 66.3% थी वई। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 16,390, हेठां वहकिरो
6280 रिकॉर्ड कोटड़ी बैराज ते 70 सेको पानी की खोट। आबाशी खाते आबादगारन के 2 महीनन ताईं का भी पोखी करण खां रोके छड़ियो। चूहे जमाली जी पुछड़ी में पानी जो बहरान संगीन, हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं बंजर थी वयूं। सिंध असेंबली में सिंधु दरिया मां कैनाल कढण जो पाड़ाडो। जाम शबीर जो चवण आहे त सिंधु दरिया मां कैनाल कढण सां नफ़रतुनि में इज़ाफ़ो थींदो। सिंध पानी जे बहरान खे मुंहुं ॾेई रही आहे। कैनाल कढण वारे मामले ते CCI जो इजलास तलब कयो वञे। बजट खां अॻु तजवीज़ुनि ते बहस जो सिलसिलो शुरू। मुख़ालिफ़ धुर जी हुकूमत ते तनक़ीद। सूबे जी हालत बदतरीन करार। मुल्क जो डिघो तरीन शख्स शिकारपुर जाओ नसीर सुमरो हमेशा लाइ विछड़ी वियो। नसीर सुमरो साह जी तकलीफ़ सबब 55 साल जी जवार में शिकारपुर में दमधणी हवाले कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां नसीर सुमरे जे लाडाणे ते दुख जो इज़हार।